अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। हिन वक़्तु मां किथे मौजूदु आहियां मां तव्हांखे न ॿुधाईंदुमि ऐं बसि तव्हांखे ॾेखारियां थो उहा शइ जेका साईं जेके के चवंदा आहियो छड़ो सबुरु कयो, मां न ॿुधाईंदुमि किथे आहियां। दोस्तो अॼु मां साईं खे पतो आहे त किथे बीठो आहे ऐं स्पॉट मां बि न ॿुधाईंदुमि छो जो 50-100 पहिरियों ख़र्ची कढां पोइ ऐं जंहिंखे के चवंदा आहियो छड़ो मां न हिनखे बंदि कयोसि न साईं, लाइव हले पियो न, बंदि कयो, कटियोसि बसि साईं कटे हाणे तव्हां कटियो इन लाइ मथां खोसो ॿुधाए वठे मां किथे बीठो आहियां। कंहिंखे बि लोकेशन साईं न ॿुधाईंदो आहे, पर मां तव्हांखे कीअं पकतो। हाणे अॼु मां तव्हांखे पकतो आहे, मां तव्हांजो इंटरव्यू कंदुमि ऐं उहो इंटरव्यू एॾो मज़ेदार हूंदो, एॾो मज़ेदार हूंदो। हिननि सभिनी दोस्तनि खे चई छॾियो त उहो रूह सां ॾिसनि ऐं ॿुधनि ऐं उहो इंटरव्यू बसि हलो। शर्ट मटायो, मां कपिड़ा मटाया ऐं उहो इंटरव्यू तव्हांजो मां वठंदुमि ऐं रुगो हुन में ट्राड वार शशका हूंदा ऐं सॼी तव्हांखे ख़बर पवंदी लोकेशन किथे आहे, साईं किथे आहे। छड़ो रुगो चवंदो आहे न मां न ॿुधाईंदुमि, हिन में सभु कुझु ॿुधाईंदो त किथे आहे। इन करे इंतज़ारु कजो। इहो ॿुधाए मूंखे झटको कीअं ॾिनो, मुंहिंजो त फ्यूज़ ई उॾारे छॾिया। भला तोखे ख़बर कीअं पई? मां गूगल ते ॻोल्हियो आहे तव्हांखे, गूगल ते ॻोल्हियो आहे, सिंघंदो आहियां जेको भुटो साहब किथे आहे, अलाह मां सिंघंदो इहो आहियां। ॿुधा त इंटरव्यू भला कहिड़ा सवाल, मां त ईअं ई आहियां माण्हू, मां को छा सवाल पुछंदे? तव्हां कहिड़ा CM हुयो, तव्हां ते नेबियो केस लॻंदो या को गवर्नमेंट अप्लायर हो या ठेकेदार हो, रोड खाधा अथव, पुलूं खाधींदो, रोहाइण वारा असेंबली में जाम वेठा आहिनि, तव्हां खिलाइण वारा हो, तफ़री ॾियण वारा हो। खिलाइण वारो मां न आहियां, मां प्यार वंडण वारो माण्हू। पोइ प्यार वंडण हिन दौर में ख़बर अथव केॾो माना ख़ुशनसीब माण्हू आहे उहो जेको तव्हां प्यार वंडियो ऐं जेके मिले थो। न हींअर रुगो सूर ई सूर आहिनि, बिजली जो मसइलो, गैस जा मसइला, पाणी जा मसइला, मसइला ई मसइला आहिनि। बिल्कुलु साईं मसइला आहिनि, पर जेका तूं ख़िदमत वरी करेंदो न, यकीन कर मूंखे बि कॾहिं मथे सूर हूंदो आहे न, बिजली जो बिल भरण जा पैसा न हूंदा आहिनि, पोइ तुंहिंजो ई वीडियो ॾिस तूं आया दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। हाणे ख़बर ई न पवंदी आहे अकाउंट में पैसा ई कटिजी विया। हाणे मूंखे 10 मिंट छड़ो, मूंखे छड़ो मूंखे 10 मिंट ॾियो त उहो इंटरव्यू तव्हांजो मां रिकॉर्ड कयां छड़ो। पोइ छड़ो जॾहिं मुंहिंजे यूट्यूब ऐं फेसबुक ते ईंदो त छड़ो रुगो ट्राड वाड़ हूंदी और रंग ई ॿियो हूंदो। इहो छड़ो रुगो दोस्तनि खे ॿुधायो त मां कुझु ॾींहंनि में खोसे जी वीडियो ईंदी, हूंदो इंटरव्यू मुंहिंजो। साईं हाणे तव्हां पाण सम्झी वञो, हा ज़फ़र त यानी अञा शुरूआत आहे माशाल्लाह। असगर जी हाणे इहो ॾिसो त असगर ज़फ़र भुट्टे जो कीअं थो पोस्टमार्टम करे। त जे अगरि तव्हांखे ज़फ़र भुट्टे जो पोस्टमार्टम ॾिसणो आहे, खिली खिली पेट में सूर विझणो आहे, ट्राड़ करणा आहिनि, त साईं जल्द अज जल्द छड़ो रुगो इंतज़ारु कयो बसि वीडियो अचण जो। जल्द साईं जल्द ॾींदा। हे सम्झो त ईअं ट्रेलर आहे, मज़ेदार शइ अॻियां अचे थी। हलो त मां तव्हांखे अलमंज़र ते पोइ इंटरव्यू खां पोइ पलो बि खारायां। पलो न, मच्छी मच्छी हलो पोइ पकड़ियो बि तव्हां पाण, पुछो खां सॾाए वई त पोइ मां मास्टर आहे मच्छी पकड़ण जो। मां त मच्छियूं पकड़ण सेखारींदो पूरी दुनिया में। सिर्फ़ु इन जाम चोरे वारे दरियानि में न दा, पूरी दुनिया में। मच्छी मतिलबु तव्हांखे जॉब वठणु सेखारणु मुंहिंजो कमु आहे। सेखारींदो आहियां, ॿुधाईंदो आहियां हर शइ, पर हुनजो नालो हूंदो आहे मच्छी, सिर्फ़ु मच्छी। हलो लव यू, इंतज़ार यू ऐं मुंहिंजो इहो वीडियो अचिंग यू, लव यू जल्द।